अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़े भली कार चऊं। नाज़रीन, सिंध अंदर चेन डिवीज़न के 14 ज़िलनि अंदर मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो पुॼाणी ते पहुची चुको आहे ऐं हीउ मरहलो वींदे वींदे अमन अमान ऐं इंतज़ामनि ते केतिरा ई सवालिया निशान छॾे वियो आहे। अव्हां ॾिठो नाज़रीन, जेको पहिरियों मरहलो गुज़रियो आहे काल्ह, किथे जहिड़ा, किथे दिलचस्प सूरत हाल, किथे सख़्त मुक़ाबला, किथे गोलियूं, किथे लठियूं ऐं किथे नाले मातल सियासी सरगर्मियुनि सां हीउ समूरो मरहलो मुकमल थी चुको आहे ऐं जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे पिणु साम्हूं अची चुका आहिनि। ग़ैर सरकारी ऐं ग़ैर हतमी जेके नतीजा साम्हूं आया आहिनि उन मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे सरसी हासिल रही आहे अक्सर एरियाज़ में। ऐं उनखां सवाइ जेके ॿियूं पार्टीज़ जिन हिसो वरितो आहे हिन पहिरें मरहले में, जंहिंमें नाज़रीन GDA आहे, JUI आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत कॉम्परस पार्टियूं, आज़ाद उम्मीदवार, उन्हनि सभिनी पारां धांधलियुनि जा चूंड नतीजनि रद्द करण जा मुतालबा बि साम्हूं आया आहिनि, ऐलान बि साम्हूं आया आहिनि। हीअ समूरी सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे। ज़ाहिर आहे अव्हांखे इहो बि ज़रूरु यादि हूंदो त कुझु ॾींहं अॻु सिंध सरकार पारां ज़िले इंतिज़ामिया उनखां रिपोर्ट्स वरितियूं वयूं हुयूं, तलब कयूं वयूं हुयूं सूरत हाल जे हवाले सां, ऐं उन्हनि रिपोर्ट्स जे आधार ते अहम इंतिज़ाई जेके क़दम आहिनि उहे खयां विया हुआ। हज़ारनि जे तादाद में अहलकार मुक़ररु कया विया। इहो बि ॿुधायो वियो त पुलिस ऐं रेंजर्स अहलकारनि सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके सेंसिटिव या इंतिहाई सेंसिटिव एरियाज़ आहिनि उते फ़ौज खे पिणु स्टैंड बाय रखियो वियो आहे। पर एॾियुनि सारियुनि तयारियुनि ऐं इंतिज़ामनि बावजूदि मकानी चूंड जो जेको पहिरियों मरहलो आहे उहो पुरअमन छो न रही सघियो, इहो इंतिहाई अहम ऐं हसास सवाल आहे जो कि प्रोग्राम में हिनखे डिस्कस कंदासीं, हिन जो जवाबु ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। इहे बि कुझु सवाल पैदा थियनि पिया त हाणे जिन पार्टियुनि हिसो वरितो ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि पंहिंजे ख़दशनि जो इज़हार चूंड खां अॻु बि कयो ऐं चूंड दौरान, चूंड खां पोइ बि उहे पार्टियूं इज़हार करे रहियूं आहिनि, चूंड नतीजनि खे रद्द करण जूं ॻाल्हियूं कनि पियूं, चूंड ॿीहर कराइण जूं ॻाल्हियूं कनि पियूं, धांधली जा इल्ज़ाम लॻनि पिया इन हुकूमत जे मथां रिज़ल्ट्स जे हवाले सां। उन्हनि ख़दशनि खे कीअं एड्रेस कयो वेंदो ऐं उन खां सवाइ बि जेको ॿियो हिकु अहम जेका मामिलो हूंदो नाज़रीन त 24 जुलाई ते यानी मथे महीने मकानी चूंडनि जो सिंध अंदरि ॿियो मरहलो थियलु आहे, जंहिंमें ठट्टो, हैदराबाद ऐं कराची अंदरि मकानी चूंड जो जेको ॿियो मरहलो आहे उहो थींदो। उनखे कीअं मुमकिन बणायो वेंदो, उन ॻाल्हि खे यकीनी बणायो वेंदो त जेका हीअ सूरत हाल असांखे हिन भेरे नज़र आई आहे उहा सूरत हाल रिपीट न थींदी, इहे मामला रिपीट न थींदा, इहो कीअं यकीनी बणायो वेंदो। उन समूरनि सवालनि जा जवाब जो ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। जिते असां ॻाल्हायूं पिया नाज़रीन त हीअ जेका सूरत हाल आहे जेतोणीकि पहिरियों मरहलो थी गुज़रियो आहे पर तमामु अहम सीरियस क़िस्म जा मामला साम्हूं आया आहिनि। उते कुझु उत्साहींदड़ ख़बरूं बि असांजे साम्हूं अचनि पियूं। असां इहो बि ॾिठोसीं त ज़ाहिर आहे अव्हांखे ख़बर आहे त हीअ जेके चूंडूं आहिनि निज अवामी चूंडूं उन्हनि खे सजे थो ऐं दुनिया अंदरि जॾहिं इहे चूंडियूं थियनि थियूं त अवाम जो वॾो हिकिड़ो सपोर्ट बि नज़र अचे थी, अवाम जी हिकिड़ी वॾी पार्टिसिपेशन बि नज़र अचे थी। असां वटि ग़ैर रिवायती त असांखे इहे शयूं नज़र न ईंदियूं आहिनि, पर ग़ैर रिवायती लिहाज़ खां हिन भेरे कुझु तब्दीली बि नज़र आई आहे। इन माहौल में कुझु हंधनि ते हेल्दी मुक़ाबला थिया आहिनि, कुझु हंधनि ते उत्साहींदड़ ख़बरूं साम्हूं आयूं त उहे कैंडिडेट्स जेके अॻियां बीठा स्टेटस को जो मुक़ाबिलो करण लाइ हिम्मत ऐं हौसले सां अॻियो बीठा, उहे न सिर्फ़ु एंड ताईं मुक़ाबले में नज़र आया बल्कि अक्सर जायुनि ते उहे जेके उम्मीदवार हुआ उहे खटण में कामयाब बि थिया। जेतोणीकि उनजो तादादु ज़रूरु घटि आहे पर जेको उन्हनि जो हौसलो ऐं हिम्मत नज़र आई उनखे हर पासे ॾे, हर हंध ते, हर फॉरम ते साराहियो पियो वञे। कुझु तस्वीरूं असां बि तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं उन्हनि जे हवाले सां त कहिड़े रीति हिन समूरे माहौल में उन्हनि कामयाबी हासिलु कई आहे, जंहिंखे ख़ुदि जेके वॾियूं वॾियूं पार्टीज़ आहिनि उहे पिणु हिन माहौल जे हवाले सां स्ट्रेस में भी नज़र आयूं ऐं इन खां पोइ मुतालबा भी नज़र आया। कुछ तस्वीरूं अव्हांखे ॾेखारियूं पिया नाज़रीन टेलीविजन स्क्रीन ते। ही जेका अव्हांखे ॾेखारियूं पिया ही नाज़रीन परवीन शेख साहिबा आहिनि, ख़ैरपुर शहर में गॾे गाॾो हलाईंदड़ पोरियत गुलशन शेख जी न्याणी परवीन शेख जंहिं वार्ड नंबर 1 ते नाज़रीन हिसो वरितो ऐं ख़ैरपुर जो ही तक आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त इते परवीन शेख 430 वोट हासिल किया आहिनि ऐं संदसि मुक़ाबले में बीठल पीपल्स पार्टी उम्मीदवार सिर्फ़ु 190 वोट खणी सघियो आहे। परवीन शेख जे हवाले सां अव्हांखे ॿुधायोसीं नाज़रीन। उन खां सवाइ अव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु ॿी जेका उत्साहींदड़ ख़बर असांखे नज़र आई। पहिरियों दफ़ो नाज़रीन ही हारी अॻवान आहिनि जिन नाज़रीन कामयाबी हासिल कई आहे
कामरेड गुलाम मुस्तफ़ा साहब आहिनि जिन हिते कामयाबी हासिल कई आहे। वरी अहम ही कामयाबी भी ॾिठी पई वञे, इनखे बि तमामु घणो उत्साहींदड़ कराए पियो वञे। कुझु कॉम्प्रेस पार्टियुनि जा उम्मीदवार आहिनि जेके पिण हिन चूंडनि में कामयाबु थिया आहिनि ऐं ॼाणाए पियो वञे त सुठी लीड सां, यानी जेके पंहिंजा मुखालिफ़ उम्मीदवार आहिनि जिन जो तालुक़ु हुक्मरान पार्टी सां आहे, उन्हनि खे सुठी लीड सां उहे शिकस्त ॾियण में कामयाबु थिया आहिनि। वरी मां इहो चवंदसि अंग ज़रूरु घटि आहे पर ही उत्साहींदड़ आहे त बहरहाल हू मुक़ाबले जे लाइ बीठा। हिकु ॿी बि कोशिशि कंदासीं पंहिंजी टीम खे त हिकिड़ो ॿियो बि तव्हांखे ॾेखारे सघूं। नवाब वली मोहम्मद यूनियन काउंसिल आहे नाज़रीन, अहमद बुघियो 3 वार्ड नंबर 2 जो SUP उम्मीदवार आहे। इमरान लतीफ़ी जेको बिरयानी विकिरो कंदड़ आहे पोरियत ऐं जनरल काउंसिल सीट ते 558 वोट खणी कामयाबु थियो आहे। हीअ बि तमामु घणी उत्साहींदड़ ख़बर आहे, अवां सां शेयर कईसीं। ऐं ज़ाहिर आहे असां वटि वक़्त जी घटिताई आहे, असां तव्हांखे मुख़्तलिफ़ सिंध जे हंधनि ते जिते जिते इन नोईअ जा मुक़ाबला थिया आहिनि उहे सभु नथा ॾेखारे सघूं, पर बहरहाल जेकी कुझु ख़बरूं आयूं आहिनि इनखे इंतिहाई अहम बि करार ॾिनो पियो वञे, उत्साहींदड़ बि ॾिठो पियो वञे त इहे बहरहाल मामला हेल्दी मुक़ाबला इन्हनि हंधनि ते असांखे नज़र आया आहिनि। प्रोग्राम जो डिस्कशन जो बाक़ाइदा आगाज़ कंदासीं ऐं पैनल जो जेको इंट्रोडक्शन आहे उहो पिणु अवां सां कराईंदसि। मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहब आहिनि, पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि। वीडियो लिंक ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि एजाज़ महर साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, मूंसां गॾु फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। नुसरत वाहिद साहिबा आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ MNA आहिनि, उहे पिणु मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं कुझु देरि खां पोइ कोशिशि कयूं था नाज़रीन GDO जो मौक़िफ़ बि शामिलु कयूं ऐं इलेक्शन कमीशन जे नुमाइंदे खे पिणु अॼोके प्रोग्राम में असीं वठूं ऐं उन्हनि जो मौक़िफ़ त हिन सॼी सूरत हाल में तमामु घणो अहम आहे, उहो बि अॼोके प्रोग्राम जो हिसो बणायूं। गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था, मां सभिनी जे इजाज़त सां सभु अवां वटि अचां थी। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे, चूंडनि जो ही पहिरियों मरहलो हो ऐं खोड़ दावाऊं हुयूं असांजे साम्हूं, तयारियुनि जे हवाले सां बि असांखे ॿुधायो वियो त भरपूर तयारियूं कई वियूं आहिनि, फुल प्रूफ इंतज़ाम कया विया आहिनि ऐं उनखां अॻु खोड़ ख़दशा बि हुआ, शयूं बि मौजूदु हुयूं। हाणे पहिरियों मरहलो थी चुको आहे, अमन अमान हुजे, इंतिज़ाम हुजनि, सवालिया निशान असांखे नज़र अचनि पिया समूरी सूरत हाल ते, छा चवंदो मां? ॻाल्हि इहा आहे त हिन इलेक्शन बल्दियाती इलेक्शन हूंदी छो त ग्रास रूट लेवल ते आहे ऐं कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे त हिकिड़े ई घर मां हिकिड़ो भाती कंहिं पार्टी जो हूंदो आहे, ॿियो कंहिं ॿी पार्टी जो हूंदो आहे ऐं उनजे करे पोइ झेड़नि झटनि जो अक्सर जेको आहे उहो तजुर्बो रहियो आहे। सही। पर हिन भेरे जंहिं तरीक़े सां गवर्नमेंट दावा पई करे त असां पुरअमन माहौल में इलेक्शन कराईंदासीं, उहा दावा त नाकाम नज़र आई ऐं इलेक्शन कमीशन जे हवाले सां बि कुझु सवाल उभरनि था त उन्हनि जी जेके इलेक्शन जा इंतिज़ाम आहिनि अणधुरे अंदाज़ में करण बजाए, छो त पीपल्स पार्टी रूलिंग पार्टी आहे सूबे में एतिरे अरसे खां वठी, त इन जो एडवांटेज उन्हनि खे ज़रूरु हुयो जो इलेक्शन जे अमले जी तइनाती खां वठी वोटर लिस्टूं ऐं जेके इन्हनि में प्री पोल रिगिंग थींदी आहे उन हवाले सां बि तक़रीबन अहिड़ियूं शयूं थियूं। पर जहिड़े पैमाने ते जेको आहे जानी नुक़सान बि थियो, तव्हां ॾिठो 2 माण्हू फौत थी विया, क़तल थी विया ऐं प्लस जेको आहे त काफ़ी माण्हू ज़ख़्मी बि रहिया, त इहो हिकिड़ो जेको ओवरऑल असांजे हिकिड़ो सियासी कल्चर आहे उन में हिकिड़ो जेको जंहिंखे चइजे त अदम बर्दाश्त वारो माहौल ऐं ख़ासि करे इनखे जेको वरी तड़को लॻायो आहे PTI वारनि जेको गारियुनि जो ऐं जेको आहे सफ़ा हिकिड़े सहप कोन्हे का, इहो एलिमेंट बि आहे उन असांजे मुआशिरे में ओवरऑल जेको आहे उनजो बि हिकिड़ो नमूनो नज़र थो अचे। जेकॾहिं मां खटियासि त ठीकु आहे, जेकॾहिं हाराईंदुसि त पोइ बसि सभु धांधली आहे, धांधली थी बि आहे ऐं कुझु थी बि हूंदी, उनजा सबूत तव्हां नाक़ाबिले सबूत तव्हां इलेक्शन कमीशन में पेश कयो, डेफिनेटली इलेक्शन कमीशन उन्हनि खे कंदी। कुझु हल्कनि मां जहिड़े तरीक़े सां रिपोर्ट बि थियो त हिकिड़े उम्मीदवार खे निशान हिकिड़ो अलॉट थियल आहे, बैलेट पेपर में छपियल ॿियो आहे, त उते इलेक्शन जेको आहे पोस्टपोन बि थी आहे। त इलेक्शन जेके बि धुरियूं जंहिंखे बि एतिराज़ आहे, मां सम्झां थो त उहे पंहिंजा अॼुकल्ह जेको आहे टेक्नोलॉजी जो दौरु आहे, मोबाइल हिकिड़ी वीडियो कैमरा तव्हांजे हथ में आहे, सही, त उहे सबूत तव्हां जॾहिं इलेक्शन कमीशन खे ॾींदव ऐं पोइ जेकॾहिं इलेक्शन कमीशन उन मामले जो नोटिस वठी को बदावो नथी करे त पोइ इलेक्शन कमीशन जे बि ॻाल्हि गिची में हूंदी। पर फ़िलहाल सिर्फ़ु इहो चवणु त बाबा मूंसां ज़ुल्म थी वियो, मूंसां धांधली थी वई ऐं मूंसां हीअ शइ थी वई, त उहो इन जो चवण जो को फ़र्क़ु न पवंदो जेसिताईं तव्हां का ॻाल्हि सबूत सां साबित न कंदव, मीडिया में पेश कयो या इलेक्शन कमीशन में आणियो, त पोइ उन सां बिल्कुलु थींदो। कंदकोट में अणवणंदड़ वाक़ियो थियो, उते जेको आहे पोलिंग जो स्टाफ एजेंट सभु 11 ॼणा अगवा थी विया
ऐं उन खां पोइ वरी वापसि बि अची विया, पोइ वरी ॿीहर पोलिंग थी, डिले थियो मामिलो। त इहे वाक़ियात ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां करायो था लोकल बॉडीज़ जी इलेक्शन ग्रास रूट लेवल जी हूंदी आहे त उन में इहे प्रॉब्लम्स बि थींदा आहिनि। पर असां वटि जेको वरी माज़ी में कल्चर रहियो आहे उन हिसाब सां इहे शयूं एक्सपेक्टेड बि हुयूं त उन में ओवरऑल जेकॾहिं ॾिठो वञे त लैप्सिस ज़रूरु थिया आहिनि, पर ठीकु आहे, हिकिड़ो जनरली मरहलो हुयो उहो गुज़री वियो। ठीकु अवां सम्झो पिया, ठीकु आहे, हिकु मरहलो गुज़री वियो। हाणे अवां ॼाणायो पिया त जिन खे ख़दशा आहिनि ज़ाहिर आहे हू लिखत में ॾियनि ऐं सबूत खणी जेकॾहिं इलेक्शन कमीशन में वेंदा। इलेक्शन कमीशन नोटिस बि वरितो आहे हिन समूरे मामले जो, जेके जहिड़ा थिया आहिनि या किथे जेके धांधली जी शिकायतूं थियूं आहिनि। डॉक्टर साहब, अवां वटि ईंदसि, अवां जी पार्टी अक्सरियत सां मुख़्तलिफ़ हंधनि ते, बल्कि ईअं चइजे त मेजोरिटी हंधनि ते अवां जी पार्टीअ खे अक्सरियत मिली आहे, कामयाबी मिली आहे। पर इन कामयाबीअ खे अवां जा मुख़ालिफ़ सम्झनि पिया, जिन हिसो बि वरितो इन्हनि चूंडनि में, उहे सम्झनि पिया त हीअ मैनेज्ड इलेक्शन कई वई। इहो बि चवनि पिया त हीअ मुख़्तलिफ़ हंधनि ते धांधलियूं थियूं, मुख़्तलिफ़ हंधनि ते मैनेज कयो वियो सूरत हाल खे। ख़ुदि इलेक्शन कमीशन जो किरदारु हुजे, सिंध सरकार जो किरदारु हुजे, उन ते तमामु घणी तनक़ीद ऐं सवाल उथनि पिया। ऐं हीअ रुॻो उहे पार्टियूं न आहिनि जेके अपोज़िशन में अवां सां वेठल, पर उन्हनि में उहे पार्टियूं बि शामिल आहिनि जेके अवां जूं तादी आहिनि। छा चवंदो? महिरबानी नाज़िया, मसइलो इहो आहे त ही जेको इलेक्शन थियो आहे लाड़काणो डिवीज़न, सखर डिवीज़न, मीरपुर ख़ासि डिवीज़न, त इन में टोटल बेनज़ीराबाद जेको आहे सॼो डिवीज़न, त हाणे उन में जेके 6200 समथिंग कैंडिडेट इन ऑल कैंडिडेट हुआ, उन मां जेके ओपोनेंट बीठा आहिनि त उहे जेके खटिया आहिनि उहे अञा ताईं इतला असांजी आहिनि जो 30-35 ताईं आहिनि। ऐं हिननि मां जिन कंटेस्ट कया आहिनि वधि में वधि 1000 माण्हू बि कोन कयूं आहिनि कंटेस्ट, वधि में वधि 500-700 माण्हू कंटेस्ट कयो आहे मुख़ालिफ़ पार्टी, जेके इहे फैक्चुअल पिक्चर आहे। बाक़ी इलेक्शन्स आहिनि, इलेक्शन्स में इहे चीज़ूं सॼे बरे सगीर हुजे, हिंदुस्तान हुजे, पाकिस्तान हुजे, उहो इहे नंढा वॾा वाक़िया थींदा आहिनि। असांखे अफ़सोस थो थिए हिन ते, हलाकतूं अगरि 1-2 थियूं आहिनि उनजो बि अफ़सोस आहे, ऐं पंहिंजो जेके झगड़ा थिया आहिनि उनजो बि अफ़सोस आहे, उनखे असीं प्रमोट नथा कयूं। बाक़ी घर घर झगड़ो लॻो पियो आहे, हर पाड़ी में झगड़ो लॻो पियो आहे, इहो हिकिड़ी नेचुरल फिनोमिना आहे। इहो सेम प्रोसीजर जेको आहे सो केपी में बि ईअं थियो। हाणे जी ॻाल्हि आहे, महीनो ॿ पहिरीं जेके इलेक्शन थिया हुआ या 4 महीना पहिरीं इलेक्शन थिया हुआ, ऐं इहो जिते किथे थींदो आहे, न थियणु खपे, अञा टाइम लॻंदो चीज़नि खे। डॉक्टर साहब सही पिया चयो, मां चयो न थियणु खपे। ईअं एजाज साहब उन खां अॻु इहा ई ॻाल्हि कई त माज़ी में बि ईअं थींदो रहियो आहे, हिकु नई ॻाल्हि, नई सूरत हाल न हुई, पर हिन भेरे दवाऊं ॾाढियूं हुयूं। इहो ॼाणायो वियो त जेके रिपोर्ट्स असीं साम्हूं आयूं आहिनि ज़िलनि जूं, उन जे आधार ते असीं सिक्योरिटी जा अमन अमान जा फ़ैसिला कया आहिनि, क़दम खया आहिनि। फ़ौज स्टैंड बाय आहे, रेंजर्स, पुलिस जा अहलकार, ऐं हिन भेरे जेका सूरत हाल हूंदी इन लिहाज़ खां तमामु घणी मुख़्तलिफ़ हूंदी, पुरअमन हूंदी। उहे दावाऊं यकसर नाकाम नज़र आयूं अवां जूं। हाणे ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो आहे टंडो मस्तान ॻोठ जी, ऐं पहिरीं नवाब शाह वियोसि, पंहिंजो बिलावल साहिब जी ॾाढी गुज़ारे वई उन ताज़त करणु, ऐं सखर वियोसि, सखर में हिकिड़ो असांजो वास्तेदार आहे उहो गुज़ारे वियो आहे, ऐं वरी उन ॾींहुं मोटियो आहियां जंहिं ॾींहुं इलेक्शन नेक्स्ट डे ते हुई। इहे सॼा इलाइक़ा आउं ॾिसंदो पियो अचां, मूंखे माना इन्हनि इलाइक़नि में अनयूजुअल जेको आहे सो माना छा चवंदा आहिनि त वॾी जेका गड़बड़ या लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ बि नज़र आयूं पे, पर को कशीदा माहौल कम से कम मूंखे सखर में नज़र कोन आयो, मूंखे नवाब शाह में नज़र कोन आयो, इहे नौशेरे में मूंखे इहे मूं पाण क्रॉस कया आहिनि। त बाक़ी हाणे थोरो घणो थियो आहे, ऐं बाक़ी इहो आहे त हीअ असांजा मुख़ालिफ़ जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि सचाई सां हर जॻह कोन बीठा आहिनि। मूं चयो न वधि में 800 बि वॾी फिगर आउं पंहिंजे तरफ़ां पियो चवां, पर अलाही 6200 समथिंग मां जेकॾहिं 600-700-800 माण्हू बि कोन पिया लॻनि, हिननि एतिरो होमवर्क कोन कयो, रुॻो स्टेटमेंट ताईं आहे। ठीकु डॉक्टर साहब, हाणे ज़रूरु मुंहिंजी कोशिशि रहंदी त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ GDA या जेके जिन ॿियनि अवां जे अगेंस्ट हिसो वरितो आहे इलेक्शन में, उन्हनि जो मौक़िफ़ बि प्रोग्राम में शामिलु कयां। एजाज साहब ॾे वरी हलंदे। एजाज साहब, डॉक्टर साहब जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं, मौक़िफ़ मां ॿुधो। हाणे डॉक्टर साहब ॻाल्हि कनि पिया त ज़ाहिर आहे इहे मामला अॻु बि थिया आहिनि, न थियणु खपनि, पर ॿियनि हंधनि ते बि थिया ऐं असां वटि बि हिते थिया।
उन खां अॻु असां इहो बि ॻाल्हायोसीं। हिकु ॿियो पासो नज़र आयो, अव्हां बि ज़रूरु ॾिठो हूंदो त ही चूंड खां अॻु मुखालिफ़नि ख़दशा बि ज़ाहिर कया। उन में हिकिड़ो त इहो ख़दशो हो जंहिंजो बार बार ज़ाहिर कयो वियो त जेको कानून आहे उन ते अमल न थियो आहे। सुप्रीम कोर्ट ॼाणायो हो त कानून में तरमीम कई वञे, उन तहत उनखे हम आहंग कयो वञे आइन जे आर्टिकल 148 सां, उहो न थियो। हिकिड़ो ॿियो जेको ख़दशो हो उहो इहो हो त आरओज़ ऐं DROज़ जेके सिंध गवर्नमेंट जे मातहत आहिनि उहे ख़दशा तमामु घणा वधीक ज़ाहिर कया विया त उन्हनि जे मातहत जेकॾहिं समूरी इलेक्शन थींदी त पोइ रिज़ल्ट्स बि इन टाइप जा ई ईंदा। तव्हां न पिया सम्झो त उन्हनि ख़दशनि खे थोरो संजीदगी सां ॾिसण जी ज़रूरत थी? इलेक्शन कमीशन वटि बि उहे मामला विया, ख़ुदि अदालत में अंदरि बि उहे मामलनि ते ॻाल्हायो वियो। अव्हां सम्झो पिया त चूंड खां अॻु उन मामलनि ते थोरो ॾिसणु घुरिजे हा त इहा सूरत हाल शायदि असीं घटि ॾिसूं हा? बिल्कुलु तव्हां सही था चओ। ऐं जहिड़े तरीक़े सां कलो के चूंड अमल इहो गुज़रियो आहे, उन खां पोइ जंहिं तरीक़े सां MKM जो या ॿियनि मुखालिफ़ पार्टियुनि जो रद्द अमल आयो आहे, त इहे जेकॾहिं ऑर्गेनाइज़्ड वे में अॻु में इहा प्रॉपर फोरम्स ते इहे सभु शयूं खणी ऐं उन में इहो बि करे सघिजे पियो, तोहिन अदालत जो केस बि ठही सघे पियो पीपल्स पार्टी गवर्नमेंट ते त जेको सुप्रीम कोर्ट जो ही ऑर्डर आहे हिन महिल ताईं अमल न थियो आहे ऐं तव्हां वायोलेट था कयो। त हाणे इहे सभु शयूं चवण ऐं करणु मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो उन्हनि खे बि मुनासिब न आहे। पर हिकिड़े जेको ॾिठोसीं त जंहिं तरीक़े सां सिंध में डॉक्टर साहिब हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त असां 6000 खां मथे सीटूं हुयूं, उम्मीदवार कैंडिडेट हुया, पर असांजा जेके अपोनेंट हुया उहे 600-700 खां मथे किथे बि पंहिंजा कैंडिडेट्स जेको आहे बीहारे न सघिया। त इहा ॻाल्हि ज़ाहिर थी करे जेको PTI चवे थी त असां पाकिस्तान जी वॾे में वॾी पार्टी आहियूं, त PTI जो इहो त मुंड खां वठी उन्हनि ते तनक़ीद थींदी रही आहे त अंदरूनी सिंध में हू पंहिंजो पार्टी जो नेटवर्क न ठाहे सघिया आहिनि प्रॉपर तरीक़े सां। ऐं जहिड़े तरीक़े सां उते हिकिड़ो गैप मौजूदु आहे। ऐं ख़ुदि अरबाब गुलाम रहीम साहिब जेको आहे त कल्ह इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त जेको आहे त PTI जो सिर्फ़ु कराची खां सवाइ ॿियो को हुननि जो को किथे फोकस कोन्हे को। त इहे शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि। इन खां अॻु में कॉन्फ्रेंस धुरनि जो पाण में मीटिंग्स वग़ैरह थियूं, अलायंस ठाहिण जी कोशिशि थी, पर उहो बि को न ऑर्गेनाइज़ थी सघियो। ऐं ओड़े तरीक़े सां MKM जेको आहे कराची में जीअं छिड़ विछड़ थी वई आहे, मुख़्तलिफ़ ग्रुपनि में पकड़िजी वई आहे। तव्हां ॾिसंदव त हींअर कराची में बि ईअं थो लॻे त पीपल्स पार्टी गेन करे पई। ऐं हिन दफ़े कराची ते जेके दावेदार हूंदा आहिनि उन्हनि धुरनि खे बि हिकिड़ो झटको लॻंदो। तव्हां चयो पिया त मुतबादिल को मज़बूत, को मुनज़िम, मुतहरिक मुतबादिल न हुजण बि हिकु वॾो सबबु आहे। ही जेके रिज़ल्ट्स सम्झूं पिया बिल्कुलु वॾो सबबु आहे। ऐं पीपल्स पार्टी खे एडवांटेज इहो आहे त उन्हनि जी मुसलसल 14 सालनि खां हुकूमत आहे ऐं उन्हनि जे कॉन्स्टिट्यूंसीज़ में जितां को MP आहे, को MNA आहे, को डिस्ट्रिक्ट जो अॻु में माण्हू लड़ंदा रहिया आहिनि, त उहे उन्हनि जो हिकिड़ो त तंज़ीमी नेटवर्क ठीकु आहे, ॿियो हुकूमत में हुजण जे करे उन्हनि खे एक्सेस आहे गवर्नमेंट ताईं रसाई। ठीक है साहब, इन पॉइंट ते अवां जी ज़रूर डिस्कशन खे अॻियां वधाईंदासीं। त वॾो हिकिड़ो एज हासिल आहे, हिकु त उन्हनि जी सूबाई हुकूमत आहे गुज़िरियल 14 सालनि खां, उन खां सवाइ को मज़बूत मुतबादिल मौजूदु कोन्हे। पर उन बावजूद बि असां ॾिसूं त जेकॾहिं हिन भेरे असांखे कुझु हंधनि तां बहरहाल थोरी ई सही पर मज़ाहमत नज़र आई, उन खां अॻु असांखे मज़ाहमत नज़र न आई आहे, टफ टाइम नज़र न आयो आहे। ऐं हिकु ॿियो बि फैक्टर नज़र आयो हिन भेरे, एजाज़ साहिबु ज़रूरु अवां बि उहा शइ ऑब्ज़र्व कई हूंदी हिन भेरे वारी इलेक्शन्स अंदरि, त टर्नआउट तमामु घणो घटि आहे। समूरनि एजिस बावजूदि टर्नआउट घटि हुजण बि तमामु घणियूं खोड़ सारी शयुनि खे वाज़े थो करे, वाइखो थो करे। मूंसां गॾु नुसरत वाहिद साहिबा बि आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ से ताल्लुक़ रखंदड़ सीनियर अगवान आहिनि। नुसरत साहब, आपको भी वेलकम करूंगी। डॉक्टर करीम ख्वाजा मेरे साथ इस वक्त मौजूद हैं, एजाज मर साहब भी हैं। आपने मौक़िफ़ सुना, इससे पहले डॉक्टर साहब करीम साहब ने कहा कि कुछ एक ऐसे मकामात थे जहाँ पर कुछ जो नाखुशगवार वाक़यात पैदा हुए, नहीं होने चाहिए थे। बहरहाल वो माजी में भी हुए हैं, इससे दूसरी जगहों पे मुल्क में हुए हैं, यहाँ पर नहीं होने चाहिए थे लेकिन हुए। लेकिन इसके बावजूद समझते हैं कि पहला बखैर खूबी एक पहला मरहला गुजर चुका। अब अगर किसी को कोई शिकायत है, कोई मामलात हैं, तो उसके लिए जो मुतालिका फारम्स हैं वो मौजूद हैं। और एजाज साहब ये कह रहे हैं कि कोई मुतबादल नहीं था, ये सारी बातें अपनी जगह, लेकिन आप इस बात को भी माने, पाकिस्तान आपकी पार्टी समेत दूसरी जमातें जिन्होंने हिस्सा लिया, कि आप लोग एक मुतबादल फोर्स नहीं बना सके पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगेंस्ट, और उसका ये बड़ा सबब रहा इन रिजल्ट्स का। क्या कहेंगे आप?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया नाजी अपने प्रोग्राम में इनवाइट करने का। मुझे बाकायदगी से हंसी आ रही है इस बात पे कि कोई मुतबादिल नहीं रहा। मुझे बताइए ईवीएम क्यों ख़त्म की गई? ईवीएम ख़त्म करने का मतलब ये था कि हम जिस तरह पहले जीतते रहे इसी तरह जीतते रहे और इसी तरह जीतते रहेंगे। जाहिर है उसमें तो कोई चेंज नहीं आएगा, क्योंकि इनको पता है कि इन्होंने क्या क्या टेक्निक्स इस्तेमाल करनी है, किस तरह जीतना है, किस तरह लोगों को हरास करना है। आप कोई दो हमारे लोग फौत हो गए, एक कैंडिडेट का भाई और एक दूसरा बंदा, तो ये ऐसे ही मतलब बिल्कुल नॉर्मल सी चीज़ है इन लोगों के लिए कि ये तो होता रहता है, चलो कोई बात नहीं, कोई बंदा अपनी जान से जाता है तो जाए। किस तरह हरासा किया गया है लोगों की कमर पे गन पॉइंट रख के और गन रख के उनको कहा जा रहा है कि जी ये तो ये लेके आए, ये तो ये लेके आए। तो ये इस किस्म की चीजें आपको पता है ये हमेशा से इसी तरह जीतते रहे, कोई पहली दफा तो है नहीं। लोगों की जेबों में से निकल रहे हैं पम्फलेट जिसमें उन्होंने स्टैंप लगाई हुई है पहले से, और पता नहीं क्या क्या किस किस तरह की इनकी तकरीबकारियां होती हैं, कोई पहली दफा तो नहीं हो रही। ये जो जीते हैं 2/3 मेजॉरिटी से 1000 जीते हैं, मुझे बताइए इज इट पॉसिबल कि पिछले 14 साल से जो कुछ हुकूमत कर रहे हैं अब तो शायद फिर भी थोड़ा बहुत पीटीआई के खौफ की वजह से थोड़ा बहुत काम शुरू कर दिया है लोगों ने। लेकिन साहब इस पर क्या कहेंगे? वो ये कह रहे हैं कि बहुत सारी ऐसे इलाके थे जहां पर आप लोगों के पास उम्मीदवार ही नहीं थे, और ये भी वो बता रहे हैं कि हकीकत है कि 800 से ज्यादा उनके उम्मीदवार हैं जो बिना किसी मुकाबले के बिला मुकाबला जीत चुके हैं, तो ये भी तो हकीकत है। देखिए वो मैं आपको बताती हूँ किस तरह हुआ है। पहले भी यहाँ पे जब अभी जो इलेक्शन हुआ है 243 का शायद, तो उसमें भी कैंडिडेट नहीं खड़ा था। ये लोग जो लोकल लीडरशिप होती है ना, ये अपनी तरफ से बहुत ओवर स्मार्ट बन रही होती है और वो लोग इस तरह की हरकतें करते हैं कि आपके पास कैंडिडेट नहीं है। हो सकता है कि कैंडिडेट ना हो, लेकिन जो एक बहुत ज्यादा इंपॉर्टेंट चीज है वो ये कि उसको इस कदर डराया जाता है कैंडिडेट को, अगर वो खड़े होने की कोशिश करें, कोई मुकाबले पे आने की कोशिश तो करे, उसको पहले से ही इतना ज्यादा डराया जाता है, उनको, उनके रिश्तेदारों को, भाई बंदों को, सब। मैं मेरे ख्याल में पहले भी आपको बता चुकी हूँ कि ये लोग जिस तरह करते हैं इनका तो एक तरीका वारदात है, जिसे कहना चाहिए कि ये लोगों का पानी बंद कर देंगे, उनके ऊपर FIR दर्ज कराएंगे, उनके ऊपर इतनी पिटाई उनकी लगेगी कि 7 पुश्तें याद रखें। तो ये सब जीतना तो जाहिर है इन्होंने ही जीतना है, और किसने जीतना है? हुकूमत जब कर रहे हैं तो जीतना है, डेफिनेटली जीतना है इन लोगों ने। अब इनके ऊपर कोई सर्विलेंस नहीं है, कोई देखने वाला नहीं है, कोई कुछ कहने वाला नहीं है, सारी की सारी चारों तरफ से इनको फेवर किया जा रहा है, बारिश बरसती है। बल्कि ठीक है साहब, आपका पॉइंट आ गया। डॉक्टर साहब की तरफ जाने से पहले ऐसी चीज नहीं है कि आप कह दें कि बड़ा कमाल कर लिया इन्होंने कि ठीक साहब, आपका पॉइंट आ गया। डॉक्टर साहब की तरफ जाने से पहले मुझे ये बताइएगा कि अब क्योंकि दूसरा जो मरहला है वो जुलाई में है, और उस मरहले से पहले अभी जो ऐलान सामने आया है कि अदालत में आप लोग जाने का इरादा रखते हैं, कैसे आप लोग, क्या आने वाले दिनों के लिए हिकमत अमली फर्दर रहेगी वो भी शेयर कीजिएगा। किस तरीके से आप लोग यकीनी बनाएंगे जो दूसरा मरहला जो बड़ा अहम है, इसमें हैदराबाद है, कराची है, ठट्टा है, किस तरीके से आप लोग यकीनी बनाएंगे कि ये जो चीज़ें आप बता रहे हैं, आपके जो खदशात थे उनको एड्रेस किया जाए या ये मामला रिपीट ना हो? क्या हिकमत अमली बनाई हुई है इस वाले से आपने? देखिए हमारी हिकमत अमली से कोई फर्क नहीं पड़ेगा जब तक कि हमारी अदालतें ओवर एक्टिव नहीं होंगी, जब तक वो इनको फेवर देना बंद नहीं होंगी। जो न्यूट्रल्स हैं वो अपनी न्यूट्रलिटी हटा के वो एक जगह पे खड़े हों, जानिबदार होके, तो उन्होंने फेयर इलेक्शन करवाने हैं। पहले तो ये ब्लेम आता था ना कि जी अदालत, फौजी जो हैं वो इनको जितवाते हैं, आर्मी इनको जितवाती है, एस्टेब्लिशमेंट जितवा रही है PTI को। तो अब तो वो वाला किस्सा भी नहीं है, अब तो वो न्यूट्रल है, वो तो किसी के साथ नहीं है। तो उनको चाहिए कि वो एक जगह पे खड़े हों, अपने आप को बताएं कि वो कौन है, वो इस मुल्क की हिफाजत के लिए आए हुए हैं। ये इस तरह के लोगों के हाथों में मुल्क देने का मतलब ये है कि आप उसको पहले तो आप इतनी महंगाई कर दें कि इंसानों का जीना हराम हो जाए, और उसके बाद जब इकोनॉमी बुरी तरह खराब हो जाएगी कि उसके बाद कहा जाएगा कि जी हमें तो अपना न्यूक्लियर एसेट बेचना पड़ेगा क्योंकि हमारे पास तो पैसे ही नहीं है, और न्यूक्लियर एसेट बिक गया तो उसके बाद फिर हम यूक्रेन है या कोई भी और मुल्क है, इधर से इंडिया आएगा, उधर से ऑस्ट्रेलिया आएगा, और बस ठीक। मौज़म अब्बासी साहबन GGS तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवाननि, उन्हनि पिणु मूंखे हींअर जॉइन किया। मौज़म साहब, अव्हांखे बि वेलकम कयां थी इन प्रोग्राम में। छा चवंदो अव्हां पहिरें मरहले जे हवाले सां? मूंसां गॾु जेके पैनल मौजूदु आहे उन्हनि पंहिंजी राय जो इज़हार कयो आहे। अव्हां छा चवंदो? कुझु ख़दशनि जो इज़हार अव्हां जी प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए साम्हूं अची चुको आहे चूंड नतीजनि खे वठी करे, पर हाणे फर्दर हिकमत अमली छा हूंदी अव्हां जी? महिरबानी तव्हांजी नाजिया, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त हिन महिल जेका बि इहे लोकल बॉडीज़ जूं पंहिंजो चूंडूं थियूं, जीअं सवेर बि
प्रेस कॉन्फ्रेंस में भी इहा ॻाल्हि कईसीं, इलेक्शन कमीशन टोटली जेका आहे सो नाकाम थी पंहिंजे इन कंडक्ट इलेक्शन कराइण में। जेके हिते हालात हुया पंहिंजो नॉमिनेशन खां वठी आरओ जेके हुया उहे सिंध गवर्नमेंट जा एम्प्लॉय हुया एजुकेशन जा, 14 ग्रेड वारनि खे अपग्रेड करे उहो जेको उन्हनि खे आरओ मुक़ररु कयो वियो ऐं प्रोसेस जेको इलेक्शन फॉर्म्स जो थियो उन खां वठी हिकिड़ी प्रॉपर जेका आहे उहा मैनेज्ड हिकिड़ी सॼी जो सॼो सिलसिलो हलियो। उन खां अॻु में जेके डिलिमिटेशन्स टाइम हुयूं उन्हनि में बि यूनियन कमेटी का ठाही वई शहर में, जंहिंमें रजिस्टर्ड 23,000-24,000 वोट्स हुया। वरी उन ई जाइ ते हिकिड़ी यूनियन कमेटीज़ टाइम हुयूं जंहिंमें 5 या 5,500 रजिस्टर्ड वोट्स हुआ। त हिकिड़ो वॾो जेको आहे सो हिकिड़ो डिफरेंस आहे हिन विच में। उन खां पोइ जेका बि प्रोसेस थियो नॉमिनेशन खां वठी जेके कैंडिडेट्स बीठा ऑपोजिशन जा, त उन्हनि जी पूरो उन्हनि खे प्रेशर ज़ोर ॾिनो वियो। उन्हनि जे मिट माइट जेके ॿाहिरि ॿिया के अज़ीज़ उन्हनि खे ट्रांसफ़र कयो वियो जेके मुख़्तलिफ़ महकमनि में हुया। उन खां पोइ टोटली जेका डे ऑफ पोल जेको थियो कल्ह जेको थियो, त तव्हां ॾिसो सॼे हिननि 14 ज़िलनि में अमन अमान जी सूरत हाल या जेका हिकिड़ी थी पंहिंजो उहा बि तव्हांजे नज़र जे साम्हूं आहे। ऐं पंहिंजो जेका असांजो हिते ख़ासि तौर ते लाड़काणे में सूरत हाल हुई, त उन में टोटली जेका प्रिज़ाइडिंग जेके अमलो हुयो उहो घणनि जाइ ते उहो प्राइवेट माण्हू हुया जेके आइडेंटिफाई थिया। उन्हनि जी जहिड़ी कार्ड चेक कया विया त उन्हनि वटि का बि आइडेंटिफिकेशन न हुई। उन खां पोइ 5 बजे पोल पूरो थियो ऐं वधि में वधि काउंटिंग में नंढियूं पोलिंग स्टेशन जिते 250-300-400 वोट हुया, त राति जो 12 बजे ताईं पोलिंग स्टेशन हलंदियूं रहियूं। इन सॼे पंहिंजे मामले ते आरओ DRO इलेक्शन कमीशन खे मुख़्तलिफ़ पंहिंजो टाइम्स ते उहे एप्लीकेशन्स बि ॾींदा वियासीं। तंहिंजे बावजूदि सॼो जो सॼो ॾींहुं जेको आहे सो उहो हिकिड़ो प्रॉपर जेको मैनेज्ड ऐं लॻे पियो ईअं ई त सिंध गवर्नमेंट पाण इलेक्शन विढ़े पई, पुलिस विढ़े पई, उन्हनि जो स्टाफ विढ़े पियो। ठीकु, त पोइ हाणे अब्बास साहब अवां ॼाणायो त असीं प्रॉपर उन खां अॻु जेके लाॻापियल फॉरम्स आहिनि उन्हनि ते असीं दरख़्वास्तूं बि ॾिनियूंसीं, इन्हनि ख़दशनि जो इज़हार बि कयोसीं, पर उनजो कुझु न थियो ऐं रिज़ल्ट अवां जे साम्हूं आहे। त हाणे कीअं फर्दर हिनखे परस्यू करण जो इरादो रखियो पिया ऐं उहा इलेक्शन कमीशन में वेंदो, अदालत में वेंदो, कीअं हिन मामलनि खे अॻियां इनिशियल स्टेजिस ते त कुल काफ़ी क्लोज़ असांजूं यूनियन कमेटीज़ आहिनि, जिन में अहिड़ियूं यूनियन कमेटीज़ बि आहिनि जिते या यूनियन काउंसिल जिते 2-3 वार्ड्स असां खटिया आहिनि असांजे उम्मीदवारनि ऐं असां चेयरमैनशिप लूज़ करे विया आहियूं। किथे 70 जो डिफरेंस आहे, किथे 100 वोट जो बि सॼो जो सॼो मैनेज्ड आहे। ख़ासि तौर ते लेडीज़ पोलिंग स्टेशन जे अंदरि जेका बि हुई हिकिड़ी प्रॉपर मैनेज जेके असांजूं एजेंट्स हुयूं, त उन्हनि खे राति जो 11-12 बजे ताईं लाइट न हुई। उन जे विच में इहा जेका बि मैनेज शयूं थियूं आहिनि जिते असांजी लीड हुई किन यूनियन काउंसिल जा यूनियन कमेटीज़ ते, त उन्हनि खे उहा उन टाइम में जेके राति वारे टाइम में उहो मैनेज करे ऐं कयूं वयूं। ऐं उन में असांजो फर्दर जेको आहे जो असां सुभाणे इलेक्शन कमीशन जी ऑफिस जे अॻिलो एहतजाज रखियो आहे ऐं उन एहतजाज खां पोइ जेको आहे सो असां इनिशियल जेको फोरम आहे आरओ खे असां दरख़्वास्तूं आरओज़ खे ॾियाराए छॾियूं आहिनि। हाणे जॾहिं आरओज़ जी दरख़्वास्त उहा एक्सेप्ट करे या रिजेक्ट करे, त उन खां पोइ जेको प्रॉपर फोरम आहे पंहिंजो असांजो एपलेट ट्रिब्यूनल आहे जेको डीजे, त फर्दर असां उते वञी हाईकोर्ट ताईं बि वेंदासीं। पर इन सॼे जे बावजूदि मां सम्झां थो त तव्हां ॾिसो पोइ बि लाड़काणे जे अंदरि लाड़काणे अवामी इतिहाद 3 टाउन कमेटीज़ ऐं तक़रीबन काफ़ी हद ताईं डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर ऐं या शहर जे अंदरि बि 2-3 यूनियन कमेटीज़ असांजे दोस्तनि खटियूं आहिनि। हाणे ईअं न आहे त बिल्कुलु ई पीपुल्स पार्टी इन सॼे जो सॼे जेको आहे सो प्रेशर इक़्तिदार जे बावजूदि मां नथो सम्झां त उहे रिज़ल्ट्स वठी सघी आहे। जेके यूनियन कमेटीज़ शहर में खटियूं अथऊं 1-2 जे अलावा जिते हुते 700-800-1000 वोट ते यूनियन कमेटी खटी अथऊं। ठीकु, ऐं अब्बास साहब जीअं मां चयो त हाणे सुभाणे खां असीं इलेक्शन कमीशन वारो एहतजाज बि कंदासीं, समूरा मामला अॼु अवां बि ज़रूरु ॾिठो हूंदो त चीफ इलेक्शन कमिशनर साहिबु नोटिस वरितो आहे जेके जहिड़ा झटा थिया आहिनि जिते किथे ऐं जेके कुझु जेके धांधली जे हवाले सां जेके शुरू थिया मुख़्तलिफ़ हंधनि ते रिपोर्ट थी वई, ॼाणाए थो वञे जिते ज़रूरत हूंदी त प्रॉपर पुलिस जेका आहे हिन महिल उहा टोल ठहियल आहे पंहिंजो असांजी पीपुल्स पार्टी सरकार जी, जिते का मैनेजमेंट्स जा उन्हनि जे बावजूदि असांजे दोस्तनि एहतजाज कयो आहे त उन्हनि जे मथां ATC जूं FIRs थियूं आहिनि, जिते असांजे कारकुननि सां या असांजे
उम्मीदवारनि सां जेके ज़्यादतियूं थियूं आहिनि इवन पुलिस जे तरफ़ों बि या असांजे उन्हनि सां जहिड़ा कया विया आहिनि त उहे पुलिस स्टेशन उन्हनि जी NC वठण लाइ तयारु न आहिनि। त सॼो जो सॼो हिकिड़ो मैनेज, मां त इहो थो चवां त पोइ बहितर हो त सिलेक्शन करे छॾिना, इलेक्शन करण जी त ज़रूरत हुई कोन। ठीकु ठीकु एजाज साहब छा चवंदो अब्बास साहब जी मां ॻाल्हियूं ॿुधियूं चवनि पिया त ॼण लॻो पियो ॼण वन साइडेड ही समूरो मामिलो रहियो ऐं मैनेज बि हू चवनि पिया उन खां अॻु नुसरत साहिब जो मौक़िबो वां ॿुधो जेके पाण चई रहियूं त का बि हिकमत अमली असीं फर्दर जोड़ियूं उहा फ़ाइदो न ॾींदी जेसिताईं इलेक्शन मैनेज रहंदियूं। छा चवंदो मां? न, मां सम्झां थो त नुसरत वाहिद साहिबा जेका ॻाल्हि कई उहो त हिकिड़ो मायूसी वारी ॻाल्हि कई। मुंहिंजो ख़्यालु आहे त हेॾो वॾो ज़ाहिर लोकल बॉडीज़ जी इलेक्शन थिए पई ऐं PTI जी सूबाई लीडरशिप मां कंहिं हिकिड़े माण्हू बि इन्हनि इलाइक़नि जो दौरो न कयो आहे, न को जलसो कयो आहे, न का कंपेन कई आहे, को माण्हू न निकितो आहे। इमरान ख़ान साहिबु जलसा कंदो थो अचे सॼे मुल्क में, वॾा वॾा जलसा करे थो, त सिंध में छो न आया? उन्हनि जी सिंध उन मां ईअं थो लॻे त ॼण सिंध उन्हनि जी प्रायोरिटी कोन्हे का। 800 मेंबर जेकॾहिं पीपल्स पार्टी जा खटे था अचनि बिला मुक़ाबला, त इहो वॾो हिकिड़ो चैलेंज आहे सभिनी सियासी धुरनि जे लाइ। त हूअं दावाऊं त वॾियूं थियूं कनि पियूं, चाहे कॉमप्रस पार्टियूं हुजनि या जेको आहे त ॿियूं धुरियूं हुजनि, उन्हनि माना इहो उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे त तव्हां 800 माण्हुनि खे आज़ादु कीअं माना ई बिना मुक़ाबले कामयाबु थियणु ॾिनो, त कैंडिडेट खे जेको आहे तव्हां पंहिंजो कैंडिडेट बीहारे न सघिया आहियो। सो पीपल्स पार्टी जे खाते में इहे सभु बिल्कुलु जेके मुअज़्ज़म साहब ॻाल्हियूं कयूं, इहे लूप होल्स आहिनि, कमियूं कोताहियूं आहिनि ऐं इहे इन्हनि खे गवर्नमेंट में हुजण जे करे इहो एडवांटेज हो, उहे शयुनि खे मैनिपुलेट कंदा रहिया, सभु कुझु कंदा रहिया। पर उन सां गॾोगॾु इहो बि आहे त जीअं हाणे तव्हां पाण बि ज़िक्र कयो त हुते बिरयानी विकिणण वारो SUP जे उम्मीदवार शायदि उनजी टिकट ते खटिया हुआ नवाब शाह में, नवाब अली मोहम्मद में। ऐं खैरपुर में जेको आहे त उहो जेको नफ़ीसा शाह साहिबा बीहारियो कैंडिडेट का, उनजी जाइ ते जेको आहे त उहो गॾु गाॾी हलाइण वारो जेको आहे उनजी न्याणी आई आहे। त अहिड़े क़िस्म जूं शयूं बि ॾिसूं था त माना इन मां ईअं थो लॻे त ज़ाहिर त जेकॾहिं एॾे वॾे पैमाने ते शयूं मैनेज थियल हुजनि हा, धांधली थी हुजे हा, त पोइ इहे वाक़िया बि अहिड़ा रिपोर्ट न थियनि हा। सही हा, त ॻाल्हि इहा आहे त उहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते की हुकूमत में हुजे, जेका बि धुर जिते बि हुकूमत में हूंदी आहे, KP में PTI आहे त जेका बि इलेक्शन थींदी डेफिनेटली उते रियासती वसीला इस्तेमालु कनि था, उहे बि कनि था। त जंहिं पार्टी खे बि जिते मौक़ो मिले थो उहे नून लीग खे एज आहे पंजाब में, उहे उते कनि था शयूं। त बाक़ी जेको इहो ॾिसो न त तव्हां हुननि जे मुक़ाबले में 6000 खां मथे कैंडिडेट आहिनि, उते तव्हां जेको आहे त 800 माण्हुनि जी तव्हां हुननि खे लीड था ॾियो ईअं, त उहो बि पंहिंजी जाइ ते फुक़दान आहे। अॻु में मूं जीअं ज़िक्र कयो, अॻु में मुअज़्ज़म साहिबु कोन हो, त जेके धुरियूं हुयूं GD आहे या कॉमप्रस धुरियूं आहिनि, इन्हनि सभिनी खे हिकिड़ो जेका तयारी करणु खपंदी इलेक्शन खां अॻु में ऐं हिकिड़ो गॾिजी इतिहाद या हिकिड़ो हिक ॿिए खे सपोर्ट करण जे हवाले सां, त उनजी का तयारी नज़र कोन थी अचे। जमात इस्लामी जो सिराजुल हक़ साहिबु, उन्हनि जी पार्टी तमामु घणी ऑर्गेनाइज़ आहे सिंध में, पर उहो लाहौर खां लॉन्ग मार्च त करे थो महांगाई जे ख़िलाफ़ु इस्लामाबाद, पर उहो बि कोन आयो विदेशी त को अची कैंपेन करे सघे प्रॉपर तरीक़े सां। JU आहे हिकिड़ी स्ट्रांग पार्टी आहे, उन्हनि जो नेटवर्क जिते किथे आहे, त उन्हनि जो बि जेको रिज़ल्ट आयो आहे उन मुताबिक़ उन मां ईअं थो लॻे त JU आहे बि जेको आहे ॼण को तयारी या उहो को सिलसिलो न कयो आहे। ऐं ॿियो सभ खां वॾो जेको फ़िलहाल मूंखे नज़र थो अचे उहो इहो आहे त इलेक्शन जे कानून में, मकानी चूंडनि जे कानून में जहिड़े तरीक़े सां तरमीमूं कयूं हुयूं त उन्हनि खे माण्हुनि खे ॿुधायो न वियो, आम माण्हुनि खे एजुकेट न कयो वियो ऐं ख़बर न हुई त उनजो कीअं सिस्टम आहे। जीअं हाणे मुअज़्ज़म साहिबु चए थो त यूनियन कमेटी विच में ठाहे छॾियूं ऐं इहे थोरड़नि वोटनि ते, त इहे जेके बि ट्रिक्स आहिनि या जेके बि कानून में शयूं मौजूदु हुयूं, झोल हुया, त इहे इलेक्शन खां अॻु में छो न हाईलाइट थिया, त जीअं माण्हुनि खे बि ख़बर पए, वोटर एजुकेट थिए सियासी पार्टियुनि खे, त इहो हिकिड़ो उन्हनि जे पार्ट ते बि जेके बि इलेक्शन में हिसो वठण वारियूं मुख़ालिफ़ मुखालिफ़ क़ुवतूं आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी ज़िम्मेवारी बि बणिजे थी ऐं हिकिड़ो लैक ऑफ इंटरेस्ट PTI जेको आहे ऑर्गेनाइज़ ई न आहे। तव्हां इहो अंदाज़ो कयो त PTI हेॾी वॾी चइनि डिवीज़न में इलेक्शन थी थिए, अली ज़ैदी साहिबु किथे निकितो आहे को वञी या को असद उमर या को हिननि जो को प्रोमिनेंट फिगर ते वञी दौरो कयो, का कंपेन कई? पोइ हाणे उहे जेके बि ॻाल्हियूं कनि उहे पंहिंजी जाइ ते,
बाक़ी मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सभु फैक्टर इन में आहिनि इन्वॉल्व। ठीकु है सर, दुरुस्त पिया चयो मां। ज़ाहिर आहे एजिस पंहिंजी जाइ ते, पर जेका तयारी करणु खपंदी आहे, मां सम्झो पिया त जेको होमवर्क हुजणु घुरिजे आहे, जेके मुख़ालिफ़ पार्टीज़ हिसो वरितो उन्हनि जो उहो होमवर्क पूरो नज़र कोन पे आयो, तयारी उहा नज़र न पे आई। ऐं गॾोगॾु मां इहा बि ॻाल्हि कई त जेका सूबाई हुकूमत हुजे या इलेक्शन कमीशन हुजे, उन्हनि जी जेका ज़िम्मेवारियूं इलेक्शन खां अॻु बीहंदियूं, उन्हनि में बि असांखे काफ़ी हंधनि ते कोताहियूं नज़र आयूं, कमियूं नज़र आयूं। डॉक्टर साहब छा एड करणु चाहींदो? मां एजाज़ साहब जी ॻाल्हियूं बि ॿुधियूं, मौज़म अब्बासी साहब खां बि मां ॿुधो। एजाज़ साहब जी ॻाल्हि सां सहमत कंदुसि। ॾिसो, बदकिस्मती असां सिंध जी इहा रही आहे, इलेक्टोरल पॉलिटिक्स जे हिसाब सां आउं चवां थो त हिते जेको आहे सो 71 खां पोइ, जेको सो 1971 खां पोइ जेके असांजी कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि या ॿियूं जेके बि पार्टियूं आहिनि, फज़ल रहमान जूं या ॿियूं जेके पार्टीज़ आहिनि, उन्हनि जेको आहे प्रेशर ग्रुप्स करे हलिया आहिनि। उन्हनि जेको आहे सो कॾहिं बि इलेक्टोरल पॉलिटिक्स कोन कई। जॾहिं बलूचिस्तान में तव्हां ॾिसो, उते जी जेका स्टूडेंट पॉलिटिक्स सॼी, प्राइम मिनिस्टर चीफ मिनिस्टर बि उते जा थिया इहे ई पॉलिटिक्स मां, जेके स्टूडेंट्स मां, या नेशनल असेंबली, सेनेट ऐं प्रोविंशियल असेंबली सभु थिया। सिंध में इहा चीज़ डिफेक्ट रहियो आहे, इनजे करे तव्हांजा रिज़ल्ट हीअं ॾिसो पिया जिते किथे। ऐं इहे इंट्रस्ट नेशनलिस्ट पार्टीज़ या फज़ल रहमान ग्रुप वारा या PTI त जेको आहे सो उनखे कोई इंट्रस्ट ई कोन्हे सिंध सां। उहो त सेंट्रल पंजाब जेके पार्टी आहे या हिंद को बेल्ट जी पार्टी वञी बची आहे, बाक़ी त ईअं स्टेटमेंट जे हद ताईं पार्टी आहे। त हिननि को होमवर्क कोन कयो आहे इन जनरल। ऐं अगरि होमवर्क कनि त इहे अदालतुनि में चैलेंज कनि, जेके हेर फेर थी आहे उनखे चैलेंज कनि। किथे हिननि सीरियसली चीज़ कोन वरिती आहे। मूंखे त ईअं पियो लॻे मौज़म अब्बासी वारा सुठी महिनत कंदा आहिनि, पर उहो अकेला इंडिविजुअल्स त कोन था करे सघनि। मौलाना फज़ल रहमान ग्रुप लाड़काणे में हाराए वियो आहे, शिकारपुर में हाराए वियो आहे, रुॻो हुननि जलसनि जुलूसनि ताईं पाण खे रखियो आहे। इहे सभु शयूं ॾिसनि थियूं त उहो बयानु ॾियण सां या प्रेशर पॉलिटिक्स करण सां को मसइलो कोन्हे। ग्राउंड ते करण सां चीज़ूं थींदियूं आहिनि। जेका नेशनलिस्ट पार्टी, इन जो जवाब मां अब्बासी साहब खां वठां थी, पर थोरो टर्नआउट ते बि ज़रूरु अव्हां ॿुधाइजो। टर्नआउट खे कीअं पिया ॾिसो? मजमूई जेको टर्नआउट नज़र आयो आहे 25 खां 30 सैकड़ो रहियो आहे, इनखे कीअं पिया ॾिसो? ऐं पोइ जेका अव्हां जी कामयाबी आहे उनखे उनजे साम्हूं रखंदे छा चवंदो? ॾिसो, टर्नआउट इन करे घटि आहे त गर्मी बि ॾाढी आहे, ऐं जेको आहे सो अदालत जो आख़िर वक़्त ताईं इहो हो त पोस्टपोन थींदी, 24 ताईं हुननि चयो पियो त पोस्टपोन थींदी। त इहे जेके माण्हू डबल माइंडेड थी विया, इन करे माण्हू हाफ हार्टेडली चीज़नि खे वरितो। जनरल पब्लिक जी ॻाल्हि थो कयां। अदालत 1 महीनो पहिरीं चई छॾिया बाबा इन वक़्त ते इलेक्शन थींदी, त टर्नआउट 40-50 सैकड़ो थी वञे। इहो मुंहिंजो ठीकु। अब्बासी साहब छा रिस्पॉन्ड कंदो डॉक्टर साहब खे जो ॿुधो आहे मौक़े? मां नाजिया डॉक्टर साहब के बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां इहो कयां त हिन महिल सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते हिकिड़ो डीपॉलिटिसाइज़ पंहिंजो हिकिड़ो जीअं वेव हले थी। ऐं जे डॉक्टर साहब चवे थो त मां सम्झां थो पीपुल्स पार्टी बि उहा हाणे आइडियोलॉजिकल पार्टी न आहे जेका शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो या शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ज़माने में हुई। हाणे जे हिते तव्हां चॉइस ऑफ कैंडिडेट्स ॾिसो त जिते बि आहे उहा कैंडिडेट जी टिकट उन्हनि ई माण्हुनि खे ॾिनी अथऊं जिन जो पार्टी सां को पुराणो रवाबित या का ॻाल्हि न रही आहे। इवन असांजा जेके दोस्त जेके असां सां गॾु हुया उहे जीअं छॾे विया आहिनि त उन्हनि खे उते टिकट्स ॾिनी अथऊं जेका कंहिं बि पीपुल्स पार्टी जी मेजॉरिटी हाणे किथे ॾिनी हूंदऊं, पर मेजॉरिटी टिकट्स उहा ई माण्हू सिलेक्ट कया अथऊं जेके पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजी जाइ ते। ऐं उहा हिकिड़ी माज़रत सां त सियासत जे अंदरि थी वियो आहे। हाणे उहा असां वटि सियासी सिस्टम न आहे। हाणे हिकिड़ो सॼो जो सॼो हिन पोएं 15 सालनि में सिंध जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो सिस्टम सियासी ठाहियो वियो आहे जिते हिकिड़ा जेके ऑपॉर्चुनिटी ॻोल्हींदड़ माण्हू आहिनि जेके पंहिंजी जाइनि ते हिकिड़ा नंढा नंढा स्टेट्स ठाहे ॾेई छॾिया अथऊं। कंहिंखे UC जो स्टेट आहे, कंहिंखे तहसील जो आहे, कंहिंखे डिस्ट्रिक्ट जो आहे। या पीपुल्स पार्टी हाणे मां सम्झां थो उहा हिकिड़ी जेका ऑर्गेनाइज़ेशन हुई उहा ऑर्गेनाइज़ेशन न आहे। हाणे ऑर्गेनाइज़ेशन इहे ई माण्हू आहिनि नंढा संढा पंहिंजे इलाइक़नि जा वॾेरा ॿिया, उहा सॼो मजमूई तौर ते हिननि गॾु कया आहिनि। हिन इलेक्शन में बि तव्हां ॾिसो त हीअ इलेक्शन जेका हाणे ख़ैर जो गुज़री त इन में टोटली जेका आहे सो गवर्नमेंट फंक्शनरीज़ टोटली जेका इन्वॉल्व हुया। इवन वर्क उहे सरकारी मुलाज़िम कंदा पिया वठनि, उहा वोट उहे पिया वठनि।
उहे पंहिंजे डिपार्टमेंट जे माण्हुनि खे मजमूई तौर ते उन्हनि खे पाबंद पिया कनि त बाबा हे तव्हांजा 30 वोट आहिनि, हे तव्हांजा 50 वोट आहिनि, तव्हांजा माइट आहिनि, फलाणो तव्हांजो रिश्तेदार आहे। सॼी जो सॼी हिन 1.5 महीने में इहो ई प्रोसेस हलियो। जेका कोर्ट जी ॻाल्हि डॉक्टर साहब कई त GDA ऐं PTI MQM जी पिटीशन्स हलनि पियूं, उन में इहो ई हो त भाउ को लॉ एग्ज़िस्ट ई कोन थो करे। तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो, पीपल्स पार्टी जी दोगली मां चवंदुसि ॻाल्हि त जेसि ताईं इमरान ख़ान इन पावर हुयो PTI फेडरल गवर्नमेंट में, त सिंध गवर्नमेंट लिखी ॾिनो त भाउ असां तयार ई न आहियूं पंहिंजो BD इलेक्शन जे लाइ। जीअं ई नो कॉन्फिडेंस थियो, उन जे फौरन 10-15 ॾींहंनि खां पोइ हिकदमि अची वियो पंहिंजो असांजो शेड्यूल त भाउ जेको आहे सो BD इलेक्शन थियनि था। इहो सॼो जो सॼो मैनेज हिकिड़ो आहे, मां सम्झां थो। ऐं जेका ॻाल्हि एजाज़ साहब कई आहे बाजी साहब, उन ते छा चवणु चाहींदो त हिकिड़ो को मुनज़िम, को मज़बूत, को मुतहरिक, मतबादल नज़र न आयो? वॾो सबब इहो बि हो सियासी माठार जेका नज़र आई त डीपॉलिटिसाइज वेव थी हले। सिंध जो माण्हू वफ़ाक़ी पार्टियुनि मां बि मायूस आहे। नून लीग 5 साल मौक़ो मिलियो, नून लीग बि सिंध जे लाइ को बि का पंहिंजी ओनरशिप कोन कई। उन खां पोइ 3.5-4 साल PTI खे मिलिया, उन्हनि बि सिंधी माण्हुनि खे कोन संभालियो। डॉक्टर साहब जी ॻाल्हि बिल्कुलु मां बजा कयां थो त हे असां इंडिविजुअल्स आहियूं जेके मुख़्तलिफ़ जायुनि ते वेठल, उहा पंहिंजे हिकिड़े पंहिंजी ज़ाती हिकिड़ी उन में असां 5 दोस्तनि खे गॾाए या 5 पंहिंजे माण्हुनि सां गॾु असां हिकिड़ो ऑल्टरनेट पंहिंजी जाइ ते, पोइ नंढा आहियूं, घणा आहियूं, थोरा आहियूं, जेके बि आहियूं, मेजॉरिटी इहा ई आहे। पर सिंध में हिन महिल जेका आहे सख़्तु जेको हिकिड़ो ज़रूरु इहा मुतबादिल जी हिकिड़ी कमी बि आहे, जेका जर्नल प्लेटफॉर्म हुजे जेको कश्मीर खां कराची ताईं, इहे सभु शयूं आहिनि। त बिल्कुलु इन में मां डॉक्टर साहब सां एग्री कयां थो। बाक़ी जेका डॉक्टर साहब चवनि था त बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां त इहा पीपल्स पार्टी जी पॉपुलरिटी आहे त इहा न, इहा जेका आहे सो गवर्नमेंट जी जेका हिकिड़ी ज़ोर ज़बरदस्ती वारी शइ आहे। ठीकु मौज़ साहब, मुंहिंजो मौक़िफ़ अची वियो, प्रोग्राम जो टाइम बि पुॼाणी ते पहुतो आहे। मुंहिंजी वॾी महिरबानी, मां वक़्तु कजो। एजाज़ महर साहब, डॉक्टर करीम ख्वाजा साहब, नुसरत वाहिद साहिबा, सभिनी जी वॾी महिरबानी जिन जो कि प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु हींअर पुॼाणी ते पहुतो आहे। डिस्कशन त असांजी जेका हुई उहा अञा हलंदड़ ई, पर कोशिशि कंदासीं ज़रूरु फॉलोअप सेशन रखंदासीं ऐं मां ताईं इहे समूरी शयूं पुॼाईंदासीं। तमामु अहम ॻाल्हियूं थियूं आहिनि। जेको एंडिंग जेको पॉइंट हो तमामु अहम हो त हिन वक़्तु शदीद हिकु खोट आहे कश्मीर खां कराची खां कश्मीर ताईं हिकु मज़बूत मतबादल जी ज़ाहिर आहे। जमहूरियत जो हुसन बि उहे हेल्दी मुक़ाबला ई हुजनि था, इहे शयूं हुजनि तॾहिं ई सुठियूं लॻंदियूं जॾहिं उहे उनखे उनजी स्प्रिट सां कयो वेंदो। हिन मैसेज सां नाज़रीन प्रोग्राम खे वाइंड अप कंदसि। सभिनी जी हिकु भेरो वरी महिरबानी। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। जल्द असां मुलाक़ात कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।